जाल मोहम्मद सोसाइटी वेझो ॻोठ काज़ी बादल महर जो मौज़ शख़्सियत ऐं अॻूणो सूबाई मिनिस्टर ऐं किंगरी हाउस जो तर्जुमान डॉक्टर अब्दुल करीम महर जो मड़ो सिंगापुर खां कराची एयरपोर्ट खां सखर एयरपोर्ट आंदो वियो, जंहिं बाद मड़ खे एम्बुलेंस ज़रिए संदसि अबाणे ॻोठ काज़ी बादल महर में आंदो वियो। जाल मोहम्मद सोसाइटी वेझो ॻोठ काज़ी बादल महर जी मौज़ शख़्सियत ऐं अॻूणो सूबाई मिनिस्टर एक्साइज़ आला हज़रत पीर साईं पागार जो PA ऐं किंगरी हाउस जो तर्जुमान डॉक्टर अब्दुल करीम महर जो सिंगापुर खां कराची एयरपोर्ट खां एयर एम्बुलेंस ज़रिए मड़ खे सखर आंदो वियो, जंहिं बाद मड़ खे एम्बुलेंस ज़रिए संदसि अबाणे ॻोठ काज़ी बादल महर आंदो वियो। मड़ पहुचण सां ई संदसि मिटनि माइटनि दोस्त ऐं संदसि साथी उछागरूं ॾेई रोअण लॻा। संदसि जनाज़ नमाज़ अबाणे ॻोठ काज़ी बादल महर में अदा कई वई। जनाज़ नमाज़ मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी पढ़ाई। जनाज़ नमाज़ में चीफ खलीफ़ो फ़कीर कादिर बख्श मंगरियो, घुम चौकी जो मुखो फ़कीर अहमद सालियो, वज़ीर आला सिंध जो सलाहकार सरदार बंगुल ख़ान महर, ज़िले चेयरमैन सरदार हाजी ख़ान महर, फ़कीर इनायतुल्लाह बोड़ो समेत हुर जमायत सां तालुक़ रखण फ़कीरनि तोड़े इलाइक़े जे मोज़िज़ माण्हुनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। जनाज़ नमाज़ बाद मरहूम खे सवें आलियो नखियुनि सां संदसि अबाणे क़ब्रिस्तान पीर बगो शेर बादशाह में मिटीअ मां हवाले कयो वियो, जॾहिं त पोयरनि सां ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे।